बदीन शहर में वाटर सप्लाई जरिए पानी की गैर मुनसिफाना विरासत सबब पीर आली शाकोट, मलूक शाह पाड़ो, शीरानी रोड, गरीबाबाद, हैदर टाउन, इरिगेशन कॉलोनी, खोस्की रोड, भट्टी मेला समेत फिरदौस कॉलोनी वारनि इलाइक़नि में कहत बनियल आहे। रमज़ान के मुक़दस महीने में औरतूं मर्द ॿारड़ा सख्त उर्स ऐं गर्मीअ में हर वक्त पानी की हासिलात लाइ कोशान रहनि था। जिले जी आबादी तक़रीबन 3 लाख आहे, पर तक रमज़ान शरीफ़ जो जी फलारो महीनो शुरू थियो, जेको पानी आहे वाह पूरे विच मां वहे पियो, वाह या तालाब भरिया पिया आहिनि, पानी जेका विर्छ आहे उहा सही नमूने करे अॻे वाटर सप्लाई मामला ख़बर ई न आहे त म्यूनिसिपल जे हवाले आहिनि, पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि। नई बदीन में वाटर सप्लाई जो कोई इंचार्ज आहे, पब्लिक हेल्थ के हवाले से पानी जी हीअं ज़िम्मेवारी उन्हनि जे हवाले आहे, लेकिन लाइनूं सभु टुटियूं पियूं आहिनि। ॿियो त ख़ासि तौर ते पानी बिल्कुलु काफ़ी एरियानि में अचे कोन थो। बाथरूम तरफ़ां पंहिंजा नवाज़ियो तहत वाटर सप्लाई जे नाल इंचार्ज जी मुक़ररी सबबि शहर की 2 लख खां वधीक आबादी सख़्त मुतासिर आहे, जंहिं लाइ बदीन इंतज़ाम खे फौरी तहरीक वठण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब रायमू सां शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़, बदीन।